गडाब टाउन के 200 खां वधीक ॻोठनि में पीअण जे पाणी जो बहिरान पैदा थी वियो आहे। ॾुकार वारी सूरत हाल आहे जॾहिं त रहवासी ज़हरीलो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। ॻोठ सालिह मोहम्मद जुमाणी, दाऊद ॻोठ सुल्तान जोखियो, ॻोठ अली रज़ा जोखियो ऐं ॿियनि इलाइक़नि में ॾखा वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त महांगाईअ जे दौर में टैंकर 4 खां 5 हज़ार रुपयनि में विकिरो थी रहियो आहे। पाणी जी सहूलियत नाहे, अवाम परेशान आहे, वाहौर कही वञे। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। गडाब टाउन जे 200 खां वधीक ॻोठनि में पीअण जे पाणी जो बहिरान पैदा थी वियो आहे। ॾुकार वारी सूरत हाल रहवासी ज़हरीलो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। अहम ख़बर आहे असां शेयर करे रहिया आहियूं। गडाब टाउन जे 200 खां वधीक ॻोठनि में पीअण जे पाणी जो बहिरान पैदा थी वियो आहे। ॾुकार वारी सूरत हाल रहवासी ज़हरीलो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे गडाब मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर सोलंकी जी। मंज़ूर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, गडाब सिटी ऐं भर पासे जा जेके क़दीमी ॻोठ आहिनि 100 खां वधीक ॻोठ आहिनि जिन में पाणी जो ॾुकार पैदा थी वियो आहे। डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची तरफ़ां मुख़्तलिफ़ जेके दूरान इलाइक़नि में जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे टैंकरनि ज़रिए पाणी पहुचायो वेंदो हुयो, पर हिन वक़्तु जेकी आहे सूरत हाल एतिरी ख़राब थी वई आहे जो जेको जर आहिनि उन्हनि जे अंदरि बि जेको आहे रेती चोरी करण सबबु पाणी सतह हेठि हली वई आहे, जंहिं सबबु पाणी नाहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे जुमाणी ॻोठ समेत मुख़्तलिफ़ सालिह मोहम्मद ॻोठ ऐं ॿिया जेके ॻोठ जा ॻोठाणा आहिनि, औरतूं मर्द ॿार मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे पाणी जी तलाश में 2-2 किलो 3-3 किलोमीटर परे वञी ॻोल्हा कनि था, पर उन्हनि खे पाणी नथो मिले। उन्हनि जो चवणु आहे त ईद जो जेको मौक़ो आहे इन सूरत हाल में डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची तरफ़ां जेको पाणी ॾिनो वेंदो आहे उहो बि बंदि कयो वियो आहे। उन्हनि तरफ़ां जेके टैंकर नथा ॾिना वञनि, असीं ग़रीब माण्हू फी टैंकर 4 खां 5 हज़ार रुपए में मिले थो, जेको असां ख़र्च बर्दाश्त नथा करे सघूं। हिननि जेको आहे आला अख़्तियारनि खां जेको आहे अपील कई आहे त उन्हनि जो जेको पाणी जो मसइलो हल करे ॻोठनि में मंज़ूर, वॾी महिरबानी अपडेट करे।